ख़बर शामिल कयूं त ठटे ऐं सजावल ज़िले में सामूंडी वेरनि में गैर मामूली चाड़ अची वियो आहे। सामूंडी पट्टी जे इलाइक़े केटी बंदर ॻाढ़ो भॻाण खारो छाण में तूफ़ानी बरसातुनि ऐं सामूंडी वेरनि में तबाही मचाए छॾी आहे। सवें ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। हज़ारे माण्हू पाणी में फाथल आहिनि। समुंड खां बचाव लाइ ॾिनल बचाव बंदनि खे हंधा हंधा घारा पइजी विया आहिनि, जॾहिं त केटी बंदर जे 11 ॻोठनि समेत लाड़ जे तारीख़ी शहर खारो छाण में बि समुंड जो पाणी दाख़िल थी वियो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, ठटे ऐं सिजावल ज़िलनि में सामूंडी वीरुनि में गैर मामूली चाड़ अची वियो आहे। सामूंडी पट्टी जे इलाइक़े केटी बंदर ॻाढ़ो भॻाण खारो छाण में तूफ़ानी बरसातुनि ऐं सामूंडी वीरुनि तबाही मचाए छॾी। केटी बंदर जे 11 ॻोठनि समेत लाड़ जे तारीख़ी शहर खारो छाण में बि समुंड जो पाणी दाख़िल थी वियो आहे। ठटे ऐं सिजावल ज़िलनि में सामूंडी वेरनि में गैर मामूली चाड़ अची वियो आहे। सामूंडी पट्टी जे इलाइक़े केटी बंदर ॻाढ़ो भॻाण खारो छाण में तूफ़ानी बरसातुनि ऐं सामूंडी वेरनि में तबाही मचाए छॾी आहे। सवें ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। हज़ारे माण्हू पाणी में फाथल आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया, ठटे सिजावल ज़िलनि में सामूंडी वीरुनि में गैर मामूली चाड़ अची वियो आहे।